ॻोठ थाड़ी हाशिम वासी तुंजा बिरादरी जो नेक मर्द रिटायर्ड पुलिस ऑफिसर अब्दुल फताह तुंजो ओचितो दिल जो दौरो पवण सभु लाॾाणो करे वियो। सदस फौजकीअ जी ख़बर पवण ते ॻोठ समेत इलाइक़े में ॾुख जी लहर छाइंजी वई। मरहूम जनाज़ा नमाज़ ॻोठ थाड़ी हाशिम में अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में तुंजा बिरादरी जे सरदार इल्ताब हुसैन तुंजो, DSR रेंजर्स गुलाम रज़ा तुंजो, मरहूम जे वेझे दोस्त मोहम्मद अमीन ख़ासकेली, कामरान तुंजो, डॉक्टर मुमताज़ तुंजो ऐं बख्शल ख़ासकेली समेत समय माण्हुनि शिरकत कई। संदसि मड़ ॻोठ जे मक़ामी क़ब्रस्तान में दफ़नायो वियो, जॾहिं त मरहूम जे पोरनि सां ताज़े जो सिलसिलो जारी आहे।